असा का नफरत न कर भलिया हेदे भी है तेरा अली अलिया अदल असा दे तुम भी हलिया हेदे भी है तेरा अली असा है तर जा असा है तर कायदे सिंध भी अच्छी हो नारे तकबीर पूरी जमात होती कायदे सिंध जो इस्तकबाल पूरी जमात कोई बेचल नजर ना आचे दीन जो चौकीदार धरती जो चौकीदार दरिया जो चौकीदार कायदे से अल्लामा राशिद साहब नारे तकबीर आया 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 कल भी सुमरो जिंदा था 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 आया आया मामी दिसा मला आयो कौन आयो यको बे ईद जे चंद वांगुर डिठो अची वियो नारो तकबीर बैठ जाए भाई बैठ जाए बैठ जाए मुखा सवा केर भी बीठल नजर न अचे मां टे घणी दफ़ो भी को बीठल हूंदो त पुलिस कार्रवाई कंदी हिको अढाई पौना टे तहां जे लाइ पिया तकड़ कयूं त जुमे जी रात मथां ॿियो बि को कमकार हुजे हा पाणी इहो ई बफड़ा वञी बचो पियो अल्लाह पाणीअ जी त जंग लड़ूं पिया अगई असांखे पाणी मिले पियो पीअण जेतिरो ऐं जीअण जेतिरो फसल त छनी न था बैठ जाए भाई भाऊ अची वियो आहे मुंहिंजो टाइम ख़त्म तव्हांखे ख़बर ई न पई त मुलो शुरू कमल थियो ख़त्म कमल थियो अल्लाह बरकत अता फरमाए कायदे सिंध के रात टंडो अल्लाह यारो अज ॾींहं जो मटियारी कल कुंडरी उमरकोट खुदा जो कसम जीअं दुआ कयो त टी भी शादी करे त घर वे चलो या पिट नाण मुखे त हिकड़ी ही पिनण जेड़ो करे छॾ अल्लाह कल कथा या माश मोली गुल्लो मां हाणे इए पिया डकऊं जे पट वारे पखे जेको न बेरी टुटी पवंदो आहे हाय सलाम आ खुदा जो कसम आ राशिद साहब के हे दीन जो चौकीदार आ तहां से सकर जे अंदर इंक्रोचमेंट जे नाले सा अरड़ा मस्जिद जो शहीद पिया कन किरेन अची भाई डीसीपी ठवा एसपी भी ठवा भाऊ राज तक के खबर पाई सुबह सा पहुंचो किरेन ते चढ़ी बीठो उहे फोटो नेट ते पया आहिनि जे ज़ालिम आओ गोली हलायो तालायो राशिद शहीद थींदो अल्लाह जी मस्जिद शहीद करण कोन ॾींदो भैया था बुलंद करे का भैया तो जो इसको ताऊ आए हर चापर जे न साथ आ गया तो जो कंद झुकण जो न आए के भी लात मनात आ गया आदा आया ना जगड़ा पर तो के उनको ओडो न आए हर कहीं पाजो असल चढ़ो पर राशिद तो जे असल के लोडो ही ना आए जोर से ताजे सुप्रीम कोर्ट ऐलान क्यों त कराची तारक रोड ते मदीना मस्जिद शहीद करे पार्क ठायो मस्जिद ना पार्क जो तो पार्क में छोरा त जो तो पढ़ंदा पार्क में छोरा हथ हथ में दई अच तो के बुधाया महबत किया कबिया के मस्जिद ना वडा कोर्ट जो ऐलान हेडा राशिद साहब जो ऐलान चाहिए त इंशाअल्लाह उना
ईंदड़ जुम्मो इन मस्जिद में पढ़ाईंदुसि सिंध गवर्नमेंट कंटेनर रखा पढ़ाई मरते कलंदर उते पहुतो कंटेनर ते चढ़ी ऐलान कई तामे जुर्रत मस्जिद जे सिर रखिया तो लाए ॾेखारियो ताजा सिर सलामत न छॾी भई हथ बुलंद करे गाय तक छड़ा भई हथ बच्चों कंहिंजो जंहिं डॉक्टर साहब ते 5 दफ़ा कातलाना हमलो थियो 5 जंहिं महीने में डॉक्टर साहब शहीद थियो 29 नवंबर उनजे 21 नवंबर ते मूंसां गॾो नवाब शाह आकिर राहो मुंहिंजो क़िबला 5 दफ़ा कातलाना हमलो थियो थई जा रात जो सफ़र न कर या सिक्योरिटी वधा मरते कलंदर जो जवाब शेरे बबर जो जवाब राष्ट्र जे बाबे जवाब नासर जे बाबे जो जवाब देवबंद जे हीरे जो जवाब जर्नल जमीयत जो जवाब जे असदुल्ला खालद के जान प्यारी नाए खालद के मोहब्बत जो दीन प्यारो भाई हथ बुलंद करो शहीद बाबा के सलाम दीन जा चौकीदार जमीयत वाला राशिदेड़ो तू वडा बार रखी छोरन के राशिद मथे हाथों खा खुदा जो कसम वरी छा प्रेल ते गुड्डू बेराज का शुरू थिया याम शोरे पुल ताई हर पुल ते खुदा जो कसम सिंध जे गद्दारन के दरिया ते धाड़े हण वारन के पोए पाजा हुजन या पलावा हुजन खुदा जो कसम ललकारे चई खबरदार इन दरिया जा वारिस असा सिंध आयो सिंध दरिया खातिर लड़ातासे शक नाल त परे पर ताके थोड़ो पानी जो खरण भी न ॾींदास भाई त बुलंद करे कहा जग भाई होते भाऊ जे इhtजाजन एड़ो वाड़ो कयो थन जो असां जे सिंध जे वजीर आले जो नालो तव नामराज झा यो तस्बीह पे पड़े कोन टाटन वडो साहब जे दो टन भाई हुकूमत वेठल बोली मचल एकड़ो हमरा वठी आयो गऊ समझो ना ढगी पोजे खा वतई उन चयो त सुआ है जे सुआ है त फर तडे हुन वरी गडे जो फर दई छयो उंदे जो ही तो उन चाचा कई कोना गोठ जो पहुतो सिजो बयो त गऊ होडे पे रंबे गडे हेडे पे हिंगे लठ खणी बिनीन के वथई जे खीर दियो न दियो बोली त सागी गालायो असा भी के चौंदा तो हुकूमत में वेठा हो बोली हिक गालायो अज बगड़न जे न चौक थे वरी दरिया ते दाड़े हण वारन के ललकान जे ला कहते संत पहुतवा त जेस तई जान में जान आए सिंध खातिर जंग जारी रखदा से जे शहीद थी आते त सब तो सस्तो केड़ा मुजाहिद जो भइयो त बड़ा बाबा मरंदा से तो हुआ ही सही हो उन्यता मारन असा चौंदा त विड़ी मरऊ ऐं अनकरीब भाऊ राशिद ऐलान करण वारो त सिंध पंजाब जे बॉर्डर ते धरनो लगंदो एड़ो लगंदो सत जो इंशाअल्लाह मजो ना है भैया तब लोग करे जाओ भैया तो गुंडा गन मशीन सा ही दरे सर बिड़े दई डंडन सा ही गाल न समझाए बारानी मता अटके जमीयत वारन टुकरा करो ची बाटियो संत के बल काटियो या ट्रे कुंजा गोलानी बल सा के मुंह साटियो पर हटबो न हाने पोइते जो इंशाअल्लाह मजो ना ये आवाज चढ़का पे हटबो न हाने पोइते जेको हटे बेईमान हुआ सिर दीन ता कुर्बान हुआ
हाणे हाणे मूंखे लॻे थो त मूंखे कांच में खीसो हणाइणो पए पोढ़ा असां वारा वरी हाणे कांच में खीसो चौकीदार वेठो दुखी जाए खबरदार बस हाज वचन कयो त जे कायदे संद ऐलान कयो त कंबर शदात कोट जे न ज़िले में साईं गुल जे क़ियादत में साईं उज़ैर गुल जे क़ियादत में सिरन सा कफन बदी कमो शहीद पहुती दुनिया के ॿुधाईंदासीं त सिंधु जा वारिस सिंध जा वारिस ज़िंदा आहिनि शक ऐं हालत परे पर हिकिड़ो फुड़ो पाणी जो तव्हांखे खणण दरिया मां न ॾींदासीं केड़ा केड़ा मुजाहिदीन जज्बे से आया हो भैया तबला अल्लाह ताला हाजिरी कबूल फरमाए वमा तौफीक इल्ला बिल्लाह।